रोज़ानो कंहिं न कंहिं हवाले सां मैसेज ड्रॉप कंदा आहियूं शागिर्दनि जे लाइ, वालिदेन जे लाइ, त जीअं तालीम जे बहितरी लाइ जेके बि क़दम खॼी सघनि उहे असां खणूं। काफ़ी ॾींहंनि खां हिकिड़ी जेको आहे सो असां प्रैक्टिस कई आहे, नौजवाननि खे जेको आहे सो फिज़िकली चेक कंदा आहियूं त उन्हनि जे खीसनि में जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके सोपारियूं निकिरनि थियूं। हलंदा हलो बच्चा हेॾा, तव्हां ॿियो पोइ चेकिंग थी हले, हिन पासे हलो। त स्पेशली उनखे असीं चेक कंदा आहियूं त उन्हनि जे खीसनि में ज़ेड की है पेन सोपारी या इवन घणनि जे खीसनि मां नसवार ऐं सिगरेट बि निकिरनि था। त इन हवाले सां कोशिशि इहा हूंदी आहे त वालिदेन खे बाख़बर कयूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त अव्हांजो नंढड़ो जेको आहे सो ख़ुदा न ख़ासिता कंहिं ग़लति रस्ते ते न पियो वञे ऐं जेको आहे सो कंहिं अहिड़े पासे ते न पियो वञे जो नशे जो जेको आहे आदी थी वञे। कोशिशि इहा ई हूंदी आहे त वालिदेन खे घुरायूं ऐं जेको आहे सो प्राइवेट तरीक़े सां कॉन्फिडेंशियल तरीक़े सां उनखे ॿुधायूं त तव्हांजे नंढड़े में हीउ इशू पैदा थियो आहे। क्लासनि जे हवाले सां अञा बि सहकार जी ज़रूरत आहे। असां वटि तक़रीबन 1200 ॿार असीं आराम सां दादू कॉलेज जे अंदरि सीटिंग अरेंजमेंट आहे जंहिंमें असीं विहारे सघूं था ऐं इंजीनियरिंग मेडिकल जा असां ॿ सेक्शन हलनि पिया, असीं 3 सेक्शन करण जी बि अहलियत रखूं था। नो डाउट उस्तादनि जी कमी पंहिंजी जाइ ते, पर कोशिशि इहा आहे त सभिनी खे जेको आहे सो गॾिजी खणी हलूं ऐं जेकी सिविल सोसाइटी आहे स्पेशली उहो ताउन करे पंहिंजे ॿारनि खे मोकिले, छो त अव्हांजा ॿार अगरि क्लासनि जे अंदरि मौजूदु हूंदा त यकीनन उन जे अंदरि पढ़ाई जो जेको माहौल आहे जेको आहे अञा वधीक बहितर थींदो। बीइंग अ प्रिंसिपल डे 1 खां वठी मुंहिंजी इहा ई कोशिशि ऐं कावश हूंदी आहे त जेके नंबर्स एडमिशन फॉर्म ते ऐं असांखे ऑनलाइन मिलंदा आहिनि उन सभिनी ते असीं मैसेज कन्वर्ट कंदा आहियूं ऐं प्लस में सोशल मीडिया ते हिकिड़ी तमामु वॾी जेको आहे ड्राइव हलाईंदा आहियूं त क्लास हलनि पिया, पंहिंजा ॿार मोकिलियो, पंहिंजा शागिर्द मोकिलियो त जीअं उन्हनि जी बहितरी थिए। उमेद इहा आहे अव्हांजो ताउन असां सां रहंदो उन्हनि सभिनी जॻहियुनि ते जिथे शागिर्द ऐं उस्ताद जो जेको बेस्ट जेको अंडरस्टैंडिंग रहे थी, बेस्ट जेको रिलेशनशिप रहे थो तालीम जे लाइ, उहो सदाईं रहंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद। Now the sentence is structurally right, but the mistake is we have not used punctuation marks. वो भी sentence is दा पे मतलब का पेड़ नारा लिखा हुआ है जब marks या उन सब ने जो use समझो दा and in sentence में वो बोल करा। Number 1 is full stop. Then question जो माना अल्लाह के एक शुक्र अदा कयो तव्हां में दौर में साईं इरफान कौर साहिब प्रिंसिपल जिन हेॾी वॾी फर्क वधी आहे जो ही छा कॉलेज में शानदार